सिंध के मुख्तलिफ शहरन में म्यूनसिपल मुलाजमन पारां ट्रेजरी जरिए पघार न मिलण खिलाफ कम छॾ हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहरा करे धरना हया विया। हैदराबाद में मुलाजमन पारां कम छॾ हड़ताल करे ऑफिसन के ताला हणी एहतजाजी मुज़ाहरो कियो वियो। शहदाद कोट में म्यूनसिपल मुलाजमन पारां ऑफिसन के ताला हणी कम छॾ हड़ताल कई वई। कंबल में म्यूनसिपल मुलाजमन कम छॾ हड़ताल करे आशिक गोपांग, मुख्तियार ख़ास खैली ऐं ॿियनि चेकपाणी में एहतजाजी मुज़ाहरो करे भुट्टो चौक ते टायर साड़े धरणो हयो वियो, जंहिं सबब ट्रैफ़िक मुअतल थी वई। कुबे सईद खान में टाउन कमेटी मुलाजमन ऑफिसन के ताला हणी अब्दुल वहीद खोसे, मोहम्मद मक्सी, वकास बिरोई ऐं ॿियनि चेकवानी में एहतजाजी मुज़ाहरो करे धरणो हयो। वारा में टाउन कमेटी मुलाजमन यूसी ऑफिसन के ताला हणी कम छॾ हड़ताल करे अब्दुल हफीज़, मुखी असकर चांडे, वहीद खटियाण ऐं ॿियनि चेकवानी में एहतजाजी मुज़ाहरो करे बस स्टॉप पर टायर साड़े धरणो हयो वियो। नएं दरे में म्यूनसिपल मुलाजमन ऑफिसन के ताला हणी कम छॾ हड़ताल करे हाफ़िज़, मुश्ताक अहमद कोरे जो, शकील मीरानी ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहरो करे नारेबाज़ी कई। नसीराबाद में टाउन कमेटी मुलाजमन मक़बूल शेख, शोबान सियाल, अयाज शेख ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहरो करे टैक्सी स्टैंड वटि टायर साड़े धरणो हयो। डोकरी में टाउन कमेटी मुलाजमन पारां कम छॾ हड़ताल करे नदीम जोड़े जे काज़ी किफ़ायतुल्ला, दीदार मीरानी ऐं ॿियनि चेकवाणी में एहतजाजी मुज़ाहरो कियो वियो। पनियाकल में टाउन मुलाजमन पारां कम छॾ हड़ताल करे ऑफिसन के ताला हणी इरशाद खान चाचड़, जावेद अहमद कोराई, इमदाद जसकानी ऐं ॿियनि चेकवाणी में एहतजाजी मुज़ाहरो करे धरणो हयो वियो। पीर जो ॻोठ में म्यूनसिपल कमेटी मुलाजमन पारां ऑफिसन के ताला हणी कम छॾ हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहरो कियो वियो। मिठियाणी में टाउन कमेटी मुलाजमन पारां ऑफिसन के ताला हणी मंसूर अली मलिक, इल्ताफ़ हुसैन ऐं ॿियनि चेकवाणी में एहतजाजी मुज़ाहरो करे नारेबाज़ी कई वई। पटीदन में टाउन कमेटी मुलाजमन गुलाम हैदर अंसारी, ज़ाहिद सोलंगी, अवैस राजपुर ऐं ॿियनि चेकवाणी में एहतजाजी मुज़ाहरो कियो वियो। टंडे बागे में टाउन कमेटी मुलाजमन सखावत बलोच, इनायत उनड़, हबीब पवार ऐं ॿियनि ऑफिसन के ताला हणी कम छॾ हड़ताल कई। पिंगरे में टाउन मुलाजमन पारां कम छॾ हड़ताल करे ऑफिसन के ताला हणी गेट अॻियां धरणो हयो वियो। ढोरो नारो में टाउन कमेटी मुलाजमन ऑफिसन के ताला हणी कम छॾ हड़ताल करे राणा अफजल राजपूत, अब्दुल हसन आरिसर ऐं ॿियनि चेकवाणी में एहतजाजी मुज़ाहरो करे धरणो हणी नारेबाज़ी कई वई। झोल में टाउन मुलाजमन कम छॾ हड़ताल करे ऑफिसन जे अङण में धरणो हयो वियो। कड़ियो खबर में टाउन कमेटी मुलाजमन रमज़ान ख़ास खैली, शबीर जोणो ऐं ॿियनि चेकवाणी में एहतजाजी मुज़ाहरो कियो वियो। कंडियारे में टाउन मुलाजमन हसनैन चौखे शाहनवाज़ ॾे पर एहतजाज कंदड़ मुलाजमन इल्ज़ाम हणंदे चयो त घणे वक़्त खां हर मुलाज़िम जी पघार मां 2 खां 4 हज़ार रुपयनि ताईं हर महीने कटौती कई वञे थी। उन्हनि इहो बि चयो त पघारुनि मां कटौती बाबति आला अफ़सरनि खे शिकायतूं कयूं आहिनि, पर केर बि दांहं ॿुधण वारो नाहे। एहतजाज कंदड़नि आला अफ़सरनि खां मुतालबो कयो त जेसिताईं खेनि ट्रेज़री ज़रिए पघार न मिलंदी, एहतजाज जारी रखियो वेंदो।